शादियूं रस्म रवाज मुसलमान खे ॾिसंदे मुसलमान जी शादी साईं ये पंहिंजो ईका साउंड ये नाच ये गाना ये ॿियो त छॾियो त हाणे सभु मुसलमान जी आक नाचू थी वई आहे। अॼु हेॾे तव्हां ॾे पिया अचूं रस्ते में अलाए केतिरियूं गाॾियूं ॾिठियूं मर्द मायूं ॿार पुट छोकिरियूं जवान कुराड़ा कुराड़ियूं सभु पिया था नचनि। यार इहे मुसलमान ॾिठा हो छा कॾहिं? इहो सभु हिन लानत पवे हिन टीवी ऐं मोबाइल खे इन जी अज़ाब ऐं मुसीबत सभिनी खे नचण ते मजबूर करे छॾियो अथऊं। अब नचंदा नाचू या चङा माण्हू जेके नाचू आहे उनखे नाचू चवंदा हुआ। कंहिं बि तव्हां चङे माण्हू खे नाचू चओ त चिड़ंदो न, कंजर चओ त चिड़ंदो न। छा आहे चइसि पंहिंजो बाज़ार में कंजर ऐं नाचू हिली पिया था नचनि झुमरियूं हणनि पिया कनि। हाणे मुसलमान चङा भला पेट्रोल पंपनि ते वॾनि वॾनि रोडनि ते गाॾियूं झले हे सभु लही अछनि कपिड़नि वारा अछनि ॾाढ़नि वारा मर्द ऐं मायूं सभु बीठा था नचनि। सच मां गुनाहगार हिननि अखियुनि सां वॾे रोड ते हीअं जीअं तव्हांजे जलमक्से खां शादाब कोट हलूं अहिड़े वॾे रोड ते मां नौजवान 20-25 औरतूं नचंदे ॾिठियूं। ऐं क़ौम एॾी गैरती जो हीअं लोढ़े में तक त ॿई नाल बंदूक जा हणी कढंदा ऐं पाण पंहिंजूं नौजवान 18, 15, 20 सालनि जूं 20-30 न्याणियूं ईअं अहराए पहराए रोड ते नचाइनि पिया। भली जंहिंखे वणे सो ॾिसे ॿुधाइनि त हिनजी गैरत काॾे वई बेगैरत हो छा थियो तव्हांखे मुसलमान हो। पर ॻाल्हि ॿुधायो तव्हांखे अब्बा जेकॾहिं हिते माण्हू वटि खंडु हुजे खंडु खणी वात में चपटी चपटी विझंदा वेंदो कंहिंजो वात कौड़ो थींदो। पर जेकॾहिं ट्रूह पियो हुजे इन में चक चक हणंदा वेंदो कंहिंजो वात मिठो थींदो। अज़ीज़ जेकॾहिं बेगैरती जो सामान ॾिसंदासीं त असांजी दिलियूं बेगैरती सां भरबियूं पोइ नतीजो त ज़ाहिर उहा ई शइ थींदी। अलाह असांखे शल हया नसीब करे। अलाह तो फरमाए त अल्लज़ीन यसुद्दून अन सबीलिल्लाह इहे माण्हू अथई गुमराह जेके अलाह जे रस्ते खां माण्हुनि खे रोकींदा आहिनि वरी अलाह जे दीन जे रस्तनि में ॾिंग कंदा। वरी जे चवंदे अड़े बाबा पंहिंजो दोल शरनायूं छा जा आहिनि साईं छोकिरे जो निकाह आहे। अड़े बाबा निकाह आहे त पोइ तरीक़े सां साईं अॻे ज़माने में बि दफ़ वॼाईंदा हाणे खणी दोलड़ो था वॼायूं। अलाह तो फरमाए अलाह जे रस्ते में ॾिंग पाईंदा पोइ रब थो वञे इन्हनि खे छॾ त मां पाण सिधो कंदोमान क़यामत ते। अदा हे तव्हां हिते क़ुरान ॿुधण आया आहियो हिन जे लाइ त कुझु पलव में क़ुरान ॿधी वञो सुभाणे अहिड़ी गुमराही नज़र अचेव त हे अखि खोलजाए त यार मुंहिंजे क़ुरान ॿुधल में हीअ ई त हीअ ॻाल्हि ग़लति आहे तंहिंजे करे मां ग़लती जो साथी न थींदो। चोर जो यार थींदे बदमाश जो यार थींदे बेईमान जो यार थींदे छो जो तूं ईमानदार आहे छो जो तूं साध आहे छो जो अशराफ आहे तंहिंजे करे गुनहगार जो बि यार न थी जाए छो त गुनाह जी यारी अलाह जे रसूल सां बग़ावत थी। अलाह तो फरमाए इहे उहे माण्हू अथई जेके अलाह जे रस्ते में ॾिंग था चाहिनि ऐं उहे आख़िरत जा इनकारी ही इहे अलाह खां ज़ोर न पवंदा न ज़मीन में ऐं न वरी अलाह खां सवाइ उनजो को वाली वारिस मददगार थींदो। अज़ाब बीणो बीण थींदुनि न इहे ॿुधण जी ताक़त रखंदा। कन त हूंदा हा पर मोड़ा कन इन्हनि खे राग ऐं गाने ॿुधण जे लाइ हा क़ुरान ऐं हक़ ॿुधण जे लाइ न हा। अखियूं हुयूं बेहयाई ॾिसण जे लाइ इन्हनि खे दीन ऐं अशराफत जे रस्ते ॾिसण जे लाइ कोन। अलाह तो उलाइक लज़ीन खसरू अनफुसहुम इन्हनि छा कयो कुझु न कमायो पंहिंजो पाण खे नुक़सान में विधऊं ऐं सभु जेके बि दुनिया जा रस्ता हुआ इन्हनि खां सभु हलिया विया। जेके बि कूड़ घड़ींदा मौत जे हिकु फूक में सभु ख़तम थी वेंदा। पकी ॻाल्हि आहे त आख़िरत में इहे नुक़सान पाईंदा बाक़ी खटंदव हिकिड़ी जमात। हाणे अज़म कयो त इंशा अल्लाह असां उन जमात में थींदासीं छो त असां अलाह जे महिरबानी सां अलाह जे घर में क़ुरान ॿुधण आया आहियूं। बाबा अलाह तव्हांखे चूंडियो आहे न त माण्हू त केतिरा आहिनि पर केतिरा अहिड़ा आहिनि जो क़ुरान सां ईअं तालुक़ न जीअं गैर मुस्लिम। बाबा हक़ीक़त इहा अथव त गैर मुस्लिम जेकॾहिं क़ुरान ॿुधनि त उन्हनि खे फ़ाइदो थींदो। हे क़ुरान जो पैगाम तमामु असां मुस्लमाननि जे लाइ आहे पर गैर मुस्लिमनि जे लाइ बि आहे छो त उन्हनि जे लाइ बि हिन क़ुरान में भलाई जो प्रोग्राम आहे। हा उन्हनि जी आख़िरत जो क़ुरान ठाहिण थो चाहे। को अहिड़ो इंसान दुनिया में न आहे जंहिंखे क़ुरान चयो त तूं मोटी वञ मां वटि तुंहिंजो सामान न आहे। हर इंसान जो कामयाबी जो सामान हिन क़ुरान में आहे। को मुस्लमान हुजे हिंदू हुजे यहूदी हुजे नसारो हुजे भील हुजे कूली हुजे माड़ेचो हुजे जेको बि हुजे अलाह तो फरमाए मुंहिंजे क़ुरान जे पासे ॾे त तुंहिंजा ॿई जहान कामयाब थी वेंदा। तॾहिं अलाह तो फरमाए त कामयाबी जो रस्तो अथव जेके ईमान आणींदा ऐं अमल भला कंदा पंहिंजे रब जे आॾो झुकंदा पंहिंजी न हलाईंदा जीअं अदा मुंहिंजो रब चवे जीअं मुंहिंजे रब जो रसूल चवे जीअं मुंहिंजो क़ुरान चवे। बस अलाह तो फरमाए त सभु पंहिंजा टपड़ छॾे अलाह जे आॾो कंधु झुका उहे माण्हू जन्नती ठही उहे हमेशह उन में रहंदा। अलाह तो फरमाए त दुनिया में जहान में टोला थी ॿ अल आमा वल असम हिकिड़ो अंधो ॿिया ॿोड़ो ॿिया वल बसीर व समी ऐं ॿियो हिकिड़ो अखियुनि वारो ऐं कननि वारो आहे। अब तव्हांखे मज़दूर खपे कमु आहे उन में ज़मीन जे कम जे लाइ लाभ जे लाइ गाह जे लाइ या घर में कमकार आहे तगारी आहे सिरा उन जे कम जे लाइ
हिकिड़ा माण्हू हमरा बीठा आहिनि जेके कननि खां बोड़ा अखियुनि खां अंधा आहिनि, ॿिया आहिनि जंहिंजूं अखियूं बि सही आहिनि, कन बि सही आहिनि। ॿुधायो त तव्हां मज़दूर कहिड़ो वठंदव, अंधो बोड़ो कि न अखियुनि वारो? अखियुनि वारो। अल्लाह तो फरमाए त टोला ॿ अथव, हिकिड़ा आहिनि अंधा ऐं बोड़ा, ॿिया अथव अखियुनि कननि वारा। इहे ॿई हिक जहिड़ा थींदा? साईं न। छो? अखियुनि वारो न ॾिसंदो, कननि बोड़ो न ॿुधंदो, अंधो न ॾिसंदो, बोड़ो न ॿुधंदो, अखियुनि वारो ॾिसंदो, कननि वारो ॿुधंदो। रब तो फरमाए त जेके मुंहिंजो क़ुर ॿुधनि था ऐं अमल था कनि, क़ुर जे हक़ जी राह ॾिसनि था, उन ते हलनि था, इहे अखियुनि वारा अथई, कननि वारा अथई। जिन खे क़ुर ॿुधाए नथा ॿुधनि, क़ुर हक़ जी वाट ॾेखारे नथा ॾिसनि, अखियूं अथनि कन अथनि, रब तो फरमाए मुंहिंजे किताब में अंधा बि अथई त बोड़ा बि अथई। सभु दुआ कयूं त अल्लाह असांखे अखियुनि वारो करे, कननि वारो करे। रब असांखे उहे अखियूं ऐं कन ऐं दिलि ॾे जेके अल्लाह जे सॾ ते लबैक चई हलनि। अल्लाह तो मत ॿई बराबरि थींदा न मुंहिंजा रब? अंधो बोड़ो ऐं अखियुनि कननि वारो काॾो बराबरि थींदो? रब तो वरम तो नसीहत छो नथा वठो? दुआ आहे त अल्लाह असांखे इन नसीहत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, इल्मु पढ़ंदो ऐं पढ़ाईंदो पंहिंजे बचनि खे, त नबी सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त भलो उहो अथव जेको क़ुर पढ़े ऐं पढ़ाए। भलो उहो अथव जेको क़ुर पढ़े ऐं पढ़ाए। हाणे क़ुर खे पुठी ॾियारे दुनिया जा कम कराए औलाद खां भला थींदा? नबी सोणे चयो त भलो इहो अथई, हाणे इनखे छॾी ॾे त भलाई ख़तम आहे। पोइ तूं भली हिनखे जहाज़ में चाढ़े उॾाएस, क़ुर न अथसि न, भलो न आहे, छो त नबी सोणे हिनखे भलो न चयो आहे। अज़ीज़ान गिरामी, जेकॾहिं बचनि खे क़ुर जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदव त क़यामत जे ॾींहुं अल्लाह सॼी मख़लूक जे साम्हूं घुराए तव्हांखे जन्नत जा जोड़ा पाराईंदो। अहिड़ो सुहिणो कपिड़ो हूंदो जो दुनिया जा अमीर माण्हू आॾो न बीह सघंदा। हे ग़रीब पाण चवंदा साईं असांखे अहिड़ा कपिड़ा छाजे करे? रब फरमाईंदो त बचो क़ुर खे ॾिनो? जी साईं बचो क़ुर खे ॾिनोसीं। अल्लाह तो उन बचे जे ख़ुशी में तव्हांखे जन्नत जा जोड़ा ॾेई छॾे। ऐं हदीस शरीफ़ आहे त जेको क़ुर पढ़ंदो ऐं अमल कंदो, उनजे अबे अमा खे अल्लाह सोन जा ताज मथे ते ॾींदो। जेको क़ुर पढ़ंदो ऐं अमल कंदो, उन हाफ़िज़ ऐं क़ुर जे आलिम खे अल्लाह चवंदो त ॿियनि खे मां हेठि जन्नत में जायूं थो ॾियां। क़ुर वारा तूं क़ुर पढ़ंदो वञ, मथे चढ़ंदो वञ, आख़िरी आयत क़ुर जी मथे जन्नत में तुंहिंजी माड़ी आहे। तव्हांजी इज़त, तव्हांजे बचनि जी इज़त, तव्हांजे मुआशरे जी इज़त, हिन दुनिया जी इज़त अल्लाह जे क़ुर में अथव। जे इन इज़त वारे क़ुर खे पकड़ंदव ऐं चंबड़ंदव, मज़बूत झलींदव ऐं हिन पंहिंजे नए नस्ल बचनि खे क़ुर जे लाइ वक़ुफ़ कंदव त इंशाअल्लाह दीन बि मज़बूत थींदो, तव्हांजी ज़िंदगी बि ख़ुशि थींदी, क़ब्र जन्नत जो बाग़ थींदो, क़ब्र खुलंदी त इंशाअल्लाह क़ुर हथ खां वठी जन्नत पहुचाईंदो। अज़म कयो त इंशाअल्लाह रमज़ान शरीफ़ खां पोइ जीअं मदरसा खुलंदा त इंशाअल्लाह भरमार असां ॿार पंहिंजा मदरसनि में दाख़िल कंदासीं। अज़म आहे इंशाअल्लाह। अल्लाह ताला असांजे इन अज़म खे क़बूल फरमाईंदो। जेको चयो आहे अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।